बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह जे नाले सां जो निहायत बाझारो ऐं करीम आहे। मुंहिंजा महबूब सिंध वासियो, अव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सिंधी स्टोरी व्लॉग। हिकिड़े ॾींहुं ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह अजमेर शरीफ में क़याम पज़ीर हुआ। हिकिड़े ॾींहुं ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह अजमेर शरीफ में क़याम पज़ीर हुओ। चंद ॾींहंनि खां पोइ हिनखे ख़्यालु जाॻियो छो न मुरीदनि में चकर हणां। सो पाण रहमतुल्लाह अलैह अजमेर शरीफ मां निकिरी राजस्थान जो सफ़र शुरू कयो। उन ज़माने में माण्हू पत्थरनि जी, ढगियुनि जी, बाह जी पूॼा कंदा हुआ, जेको सिलसिलो इंडिया में अॼु बि जारी सारी आहे। सो राजस्थान में जॾहिं ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह पहुता त उते हिननि ॾिठो त माण्हू के पत्थर जी पूॼा में मशरूफ़ आहिनि, के पत्थर जी पूॼा में मसरूफ़ आहिनि त के ढगी जी पूॼा में। हिननि ॾिठो त हिकिड़ो ढगी जो मुजस्मो बीठल हुजे वॾो, उन जी माण्हू पूॼा पिया कनि। त हिते उहो मुजस्मो ॾाढो ख़ूबसूरत हुजे, इंतिहाई ख़ूबसूरत ठहियल हुजे, उनजा रंग ॾाढा ख़ूबसूरत हुजनि। त ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह जे मुरीदनि खे दिलि में ख़्यालु थियो त अॼु छो न हिन ढगी जो खीर पीजे। सो सभु मुरीद कठे थी ऐं ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह खे पंहिंजे मुरीदनि फरमायो, साईं अॼु महिरबानी करे अव्हां इन ढगी जो असांखे खीर पियारियो। ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मुरीदनि खे फरमायो, अचो तव्हांखे इन ढगी जो मां खीर पियारियां। तूते मुस्लिम टोलो पोतो ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह सां गॾु जॾहिं ग़ैर मुस्लिमनि ॾिठो त ही मुस्लमान सभु हेॾां अची विया आहिनि, त उन्हनि हिननि खां पुछा कई त तव्हां हेॾां छो आया आहियो। त उते ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह जे मुरीदनि उन्हनि खे चयो त असां इन ढगी जो खीर पीअंदासीं जंहिं ढगी जी अव्हां पूॼा करे रहिया आहियो। बहरहाल हुननि चयो त ही पत्थर जी आहे, ही कीअं खीर ॾींदी। तो ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मुरीदनि खे चयो त तव्हां वञी बर्तन खणी अचो। सभु बर्तन खणी आया। ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती हिकिड़े पंहिंजे मुरीद खे चयो त बिस्मिल्लाह करे ऐं ढगी जे थणनि में हथु विझ। जेॾीमहिल हुन बिस्मिल्लाह करे ढगी जे थणनि में हथु विधो त ढगी खीर ॾियणु शुरू कयो। जेतिरा बि साईं जा मुरीद आ उहे सभु पंहिंजा बर्तन खणी आया, उहे खीर ढगी मां ॾोहंदा विया। जेॾीमहिल पत्थर जा पुॼारी जेके नान मुस्लिम हुआ उन्हनि इहो ॾिठो त उहे पंहिंजा बर्तन खणी आया ऐं अची उन ढगी खे ॾुधो ऐं उन्हनि बि पंहिंजा बर्तन भरे खीर पीतो उन ढगी जो। जॾहिं उन्हनि काफ़िरनि मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह खां पुछा कयो अव्हां केरु आहियो, त हिन चयो आऊं ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती। त
तो उहे सभु काफ़र साईं जे पेरनि ते किरी पिया ऐं इन्हनि खे चयो त असांखे कलमो पढ़ायो। तो उहे सभु माण्हू मुस्लमान थी विया। वरी उतां थोरो अॻिते इन्हनि सफ़र कयो तो ख्वाजा साईं ॾिठो त हिकिड़ा माण्हू आहिनि जेके भाउ जी पूॼा पिया कनि। तो उन्हनि खां ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह पुछा कई तव्हां भाउ जी पूॼा छाजे लाइ था कयो? उन्हनि चयो त क़यामत जे ॾियारे इहा असांखे दोज़ख जी बाहि खां बचाईंदी। त हिते ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह उन्हनि खे फरमायो आङुर त विझो पंहिंजी इन बाहि में। तो उन्हनि चयो वड़े भाई बाहि त असांखे साड़े विझंदी। चइजे इहा बाहि तव्हांखे साड़े विझंदी त पोइ क़यामत वारी बाहि तव्हांखे कीअं कान साड़ींदी। तो उन ते उन्हनि चयो त पोइ छा करणु खपे? पोइ ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह पंहिंजी जुती लाहे बाहि में विधी। काफ़ी देर उहा जुती बाहि में रही ऐं पोइ वरी उहा बाहि मां जुती हथु विझी इन्हनि ॿाहिरि कढी त न ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह जो हथु सड़ियो ऐं न ई काफ़ी देर जुती बाहि में रही उन जुती खे का बाहि लॻी। जेॾीमहिल काफ़रनि इहो मौजो ॾिठो त काफ़र हैरान थी विया ऐं साईं खां पुछा कयूं तव्हां केरु आहियो? तो ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह माण्हुनि खे उन्हनि काफ़रनि खे चयो त मां सोणे अरबीअ जो अदना ग़ुलाम आहियां, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती। जेॾीमहिल ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती जो नालो इन्हनि ॿुधो त सभु काफ़र ख्वाजा मोइनुद्दीन जे पेरनि ते किरी पिया ऐं ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती खे चयूं त असांखे कलमो पढ़ा, असां मुस्लमान थींदासीं। बेशक तूं सचो आहीं, तुंहिंजो नबी सचो आहे। उहे काफ़र मुस्लमान करण खां पोइ ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अॻिते रवानो थियो। हिकिड़ो अन्ना सागर नाले तालाब हुजे, उन तालाब ते पाण अची कुझु घड़ियूं वेठा। ओसे पासे में काफ़ी माण्हू मज़दूरी करे रहिया हुआ, कमकार करे रहिया हुआ। साम्हूं हिकिड़ो धनार हुजे जंहिंखे ढगियुनि जो धण हुजे, पर ढगियूं उहे जेके नयूं नवेलियूं अञा नौजवान हुजनि। त ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह उन धनार खे चयो त यार महिरबानी करे मूंखे ढगी जो खीर प्यार। तंहिं ते धनार ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह खे फरमायो त साईं ही जेके मूं वटि ढगियूं आहिनि इहे अञा वोड़ियूं आहिनि ऐं हिननि में अञा खीर ॾियण जी का बि सलाहियत कान्हे का। सो बराए महिरबानी माज़रत आऊं तव्हांखे खीर नथो प्यारे सघां। तंहिं ते मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह हिन खे चयो त पुटु ही तूं बर्तन वठ ऐं तूं हू जेका फिलाणी ढगी बीठी आहे हिकिड़ी ॻाढ़े कलर जी रंगदार ढगी हुजे, चयूं त तमामु ख़ूबसूरत ढगी हुजे, चए बसि तूं इन वौड़ी हुई इन वौड़ी जो खीर तूं बिस्मिल्लाह करे थणनि में हथु विझीसि, खीर मिली वेंदो। जेॾीमहिल उहो धनार उहो बर्तन खणी उन ढगी जे हेठां बिस्मिल्लाह करे जेॾीमहिल हथु लाथो त उन ढगी खीर ॾियणु शुरू कयो। तो ओसे पासे जा जेके मज़दूर मज़दूरी करे रहिया हुआ या पंहिंजा कमकार करे रहिया हुआ त 50-60 माण्हू जेको उहो उते गॾु थी वियो हलियो। जेॾीमहिल हुननि ॾिठो त बणा ही वोड़ी जंहिंमें खीर ॾियण जी का
अहलियत ही काने का उहा खीर पई ॾे हीत का वरी करामत वारी ॻाल्हि आहे। बहरहाल ही खीर ॾोंदो वियो ऐं ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह खीर पीअण शुरू कयो। पाण ख्वाजा साईं उहो खीर जो पूरो बर्तन पिया, वरी ॿियो बर्तन, ईअं माना थींदे थींदे 40 माण्हुनि उन वहड़ी जो खीर पीतो जेका अञा लॻी बि न हुई। इहो ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह जो मौजज़ो जेॾीमहिल धनार ॾिठो त बणा ही माण्हू को वॾो करामत वारो आहे। हिन खां पुछा कयूं साईं मां केरु हुयो? तंहिं ते ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह वराणियो, मां ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती आहियां। तो उहो धनार साईं जे पेरनि ते किरी पियो ऐं चयूं त मूंखे कलमो पढ़ायो, मां बि मुस्लमान थियण थो चाहियां। ऐं उते जेके उहे 40-50 माण्हू मज़दूरी करण वारा उहे बि असांजे सोणे अरबीअ ते कलमो भरे मुस्लमान थी विया हलिया। इहो ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलैह ऐं उन जूं करामतूं। उमेद आहे अॼोको ही किस्सो अव्हां खे पसंदि आयो हूंदो। अगरि अव्हां खे मुंहिंजो किस्सो पसंदि आयो हुजे त महिरबानी करे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो। अल्लाह हाफ़िज़। ईंदड़ कहाणी ताईं दुआउनि में यादि।